आलमी मालियाती इदारे IMF पाकिस्तान दा $1 अरब डॉलर जारी करण जी मंजूरी ॾेई छॾी। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास थियो, जंहिंमें पाकिस्तान खे $1 अरब 10 करोड़ डॉलर कर्ज़ ॾियण जी मंजूरी ॾिनी वई। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब आलमी मालियाती फंड पाकिस्तान जी मैशियत में बेहतरी जो भी एतराफ़ कियो। IMF इजलास जो बाकायदा पधरनामो जारी कयो वेंदो। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब $3 अरब डॉलर जे कर्ज़ प्रोग्राम जे आख़िरी किस्त हलंदड़ हफ़्ते पाकिस्तान खे मिलण जो इम्कान आहे। कर्ज़ प्रोग्राम तहत $1.9 अरब डॉलर अॻी पाकिस्तान खे मिली चुका आहिनि। आलमी मालियाती इदारे IMF पाकिस्तान लाइ $1.1 अरब डॉलर जारी करण जी मंजूरी ॾेई छॾी। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जो इजलास थियो, जंहिंमें पाकिस्तान खे $1 अरब 10 करोड़ डॉलर कर्ज़ ॾियण जी मंजूरी ॾिनी वई। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब आलमी मालियाती फंड पाकिस्तान जी मैशियत में बेहतरी जो भी इतराफ़ कयो। IMF इजलास जो बाकायदा पधरनामो जारी कयो वेंदो। नाणेवारी वज़ारत जे ज़रियनि मूजिब $3 अरब डॉलर जे कर्ज़ प्रोग्राम जी आख़िरी किस्त हलंदड़ हफ़्ते पाकिस्तान खे मिलण जो इम्कान आहे। कर्ज़ प्रोग्राम तहत $1.9 अरब डॉलर अॻी पाकिस्तान खे मिली चुका आहिनि।